सब परेशानी रब मांखे ॾेई छॾिया। 5 सालनि खां वठी औलाद नथो थिए, वञो त वञो काॾे। हाँ चाल खैर अब खुश खैर यार इतो जल्द नथो लगे। तू काथों जो हाँ काथों जो एॾे मिस्र वेठो आहियां। मिस्र? हाँ यार इलाही परेशान तो लगे। छा मसलो बता सही। वो परेशान है, मैं पहले परेशान तू हल कदे जा। अरे भाई यार ॿाहिरनि माण्हुनि खां सभु पुछा कंदा महिमान नवाज़ शहरी आहियूं असां। वाओ बिल्कुल ॿुधाए छा थियो अथई? यार दरअसल हिते आयोसीं जड़ियूं बूटियूं वठण, मूंखे औलाद नथो थिए। औलाद नथी थिए? हाँ जड़ियूं बूटियूं वठण आयुमि, कंहिं हरामी खीसे में पैसा कढी छॾिया। 100 रुपए बचो आहे। यार हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मां कंहिंखे ॿुधाईंदो त न आहियां, पर तूं मूंखे सफ़ा मौला ई थो लॻे। तोखे हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां थो। असां वटि हिकिड़ो पुराणो क़दीमी हिकिड़ी माना वण आहे। हा काथे? 200 अथई 200। 100 रुपया हल ॾे। ॿिए कंहिंखे न ॿुधाइजांइ, सही आहे? ना असां वटि हिकिड़ी क़दीमी वण आहे। हाँ उन वण में औलाद जा सभी नुस्ख़ा अथई। हाँ बस हिकिड़ो कमु करिणो पवंदो तोखे। हाँ उनजी जेका हेठां मिटी आहे न, मिटी खणी थोरो ईअं मथे ते हार जांइ। मिट्टी बूत में बूथ में न, मथे ते। मथे बाबा औलाद खपई न। घरवारी खे वठी वञा? घरवारी खे बि वठी हाँ। वञ। आंदी थी न? हाँ हाँ किथे आहे? अस्पताल है। उनखे वठी वञ। कहिड़े हंधि आहियूं कजी? हाणे भाॼी सां मां त न हलंदुमि। हाँ तोखे रस्तो ॿुधायां थो, डायरेक्ट हलियो वञ। पक्को जो खजी कम न औलाद फुर्त दे तो बाक़ाइदे एॾो सगु अथसि? हा। अरे अल्लाह तोखे आंदो अॻ में कातो है। ॿिए अमरा खे ॾिस ॾिनमि हुनखे 4 पुट थिया। न्याणी अथसि न? तारो पुट। हाणे वञा थो कसम क़ुरान ते। ओ बा ने चाय पी जाए सौ जन चला पुट के ने हेॾी त मां देख बि विराजे तुंहिंजे घर बि मोकिलींदो। हाँ 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 ठीक आहे ओके। बेरोज़गारी लगी पई आहे, गिराकी हुई कोन्हनि खे, चांहि जा पैसा निकिता। हला साईं 2 टे अहिड़ा ॼट ॿिया बि मोकिलिजांइ। अच रन अच खजी जो ॾस ॾिनई मतां को औलाद थी पवई। उनखे का पुछा क्यों? अला छा हाल वाल? ख़ैर ख़ैरियत? खुश आं? कुबे में बरसात नथो थिए? ओबा अबा जी खुशा ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। यो खजी काथे आहे जाते यो हिसाब आहे उनके माना को भास दास भासियूं। हाँ बार वठी ईंदे जा। हाँ 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 ओ रे परते अथव। ओ हेॾे? हाँ अल्लाह खुश कंदे अल्लाह पाक। हल रन हलो। अरे देवा वो यो थी वो है थई वो है थी पुजाईंदड़ खजी जो औलाद ॾींदो थी। हुन वाकई चयो न, ॾिस ॾिस 100 रुपए में कम पटियो मैं इहो थी खजी तोखे हे औलाद ॾींदो। हे वे वे पुजाईंदड़ खजी थी हे औलाद ॾींदो थी। हिकिड़े अमरा खे 4 पुट ॾिनई। हाणे रन तूं ईअं कर, तूं वञ होॾे पासे ते वञ त मां पंहिंजे हिसाब सां दुआ तूं घुरां था। वञ वञ वञ। ओ मुंहिंजा पुजाईंदड़ खजी, मां बे औलाद आहियां, मूंखे औलाद ॾे मुंहिंजा खजी। ओ खजी मूंखे औलाद ॾे। ओ मूंखे 10 औलाद पुट ॾे, 10 पुट ॾ। ओ खजी 10 पुट ॾे, मां देगा विराईंदोसां। देगा 10 पुट ॾे। ओ खजी अरे केरा तो धीरे छाते रेडी तो करें केरा अबा केरा अबा मां बास भासण आयो आहे। खजी ॿुधो आहे पीर आहे हिकिड़ो, हिन में वॾो जेको आहे त औलाद ॾींदो आहे। बास भासण आयो मांसि। खजी औलाद दींदी आहे? हाँ हाँ हिकिड़े खे 4 पुट ॾिनई। 4 पुट ने? हाँ लगे त नओं तो असांजे शहर में तो सुबुह ला कोई त ॿुधाए तो रेडी तो करें। एॾो मथो खाधो थी, घर ॿार वेठा नंढड़ा असां डिजन पा चवनि भला छा थियो ॿार छा करता है? केर था चाहे खजियूं कंहिंखे पुट ॾियणा त पोइ हर कोई त औलाद वारो हुजे। औलाद ॾियण वारो अलाह आहे, खजियूं न आहिनि। हिन जा पंहिंजा ॾोॾा असां नंढड़ा ॿार पटे खाई आहे। अरे तू ॿुधाए भला तोखे कीअं ख़बर न पियो खजी ॿार नथो ॾे? हे मां ॾींदो 10 पुट ॾींदो। तोखे 10 पुट ॾींदो? हाँ तोरे पीउ कहिड़े खजी खां घुरियो तोखे? भले न कहिड़े खजी खां घुरियो तोरे पीउ तोखे? तो वटि छा सबूत आहे खजी पैसे नथो ॾे औलाद? हाँ बाबा असांखे त बिना खजनि खां औलाद आहे। हाँ असांखे त बिना खजनि तो खां वटि छा सबूत आहे? को सबूत छा जो सबूत? को ॾे न सबूत। बाबा तोखे मां हिकिड़ी क़ुरान जी आयत ॿुधायां थो, सही आहे? तूं या ॿुध रियलिटी छा आहे। रियलिटी
जाइलूं कंहिं शइ जी ख़बर पई हाणे औलाद ॾियण वारो अलाह आहे त केसी ताईं जहालत में गुज़ारींदो पीर फ़कीर कंहिंखे औलाद न ॾींदा औलाद ॾियण वारो अलाह आहे घुरणो थी त अलाह का घुर सजदा कर नमाज़ूं पढ़ ख़ैर ख़ैरातूं कर ईअं थोरी आहे जो वञी कंहिं पीर जे उन्हनि में खजिन में हाणे खजी कोई माण्हू को कंहिंखे औलाद ॾींदो आहे यार इहो जेको क़ुर जी आयत ॿुधाई न ख़ुदा जो कसम मुंहिंजा नक कन दिलि खोले छॾी मां हाणे सम्झियमि त अलाह खां सवाइ केरु कंहिंखे ॾींदड़ न आहे बसि मां सम्झी वियुसि उहो फिराड करे वियो जो अगरि पीर वली ॾियनि औलाद न त अॼु औलादनि जा माण्हुनि खे धण हुजनि ॾियण वारो रब जी ज़ात आहे। मञूं था पीर फ़कीर आहिनि मञूं था हुया जेसि ताईं साह ज़री आहे न हर शइ आहे मरण खां पोइ कोई कंहिंखे कीवली खे बि नथो एॾे करे सघे लेकिन जहालत में न ज़िंदगी न गुज़ारियो थोरो पाण खे बसि असां जालप में ज़िंदगी गुज़ारिया त चङियूं जे मुंहिंजी अखियूं खोली वञ तूं असांखे औलाद ॾींदे हल अदा वॾी महिरबानी हिन जा असां ॾोढा खाईंदा आहियूं रोज़ वॾी महिरबानी रहंदो तूं हिते जहालत पैदा करियां त रहंदो हिते सभु को अचे ईअं सजा करियां